पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों पंजों छहों सतों सभई सरकार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों पंजों छहों सतों सभई सरकार सहाबा दिलदार सहाबा अठ नव ॾह खां पोइ सवाल खदाई सभु अठ नव ॾह खां पोइ सवाल खदाई सभु मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु अठ नव ॾह खां पोइ सवाल खदाई सभु मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु नौकर उन्हनि जो मां मुंहिंजा सरदार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो टियों अवन अवाजे सखर हिते वेझो कोई स्कूल आहे स्कूल आहे न तुम्हारे वे पाड़े में केड़ो केड़ो प्राइमरी स्कूल आहे अंदाज़ भी ख़बर है कि इन हिकड़े स्कूल में घणा ॿार पढ़ंदा हूंदा 700-800 साईं दसियो 700-800 तव्हांजे हिन पुराणे सखर जे स्कूल में प्राइमरी स्कूल में शागिर्द पढ़ंदा साल खां पोइ इम्तिहान थे उस्ताद वेठल साल खां पोइ इम्तिहान थे माशाअल्लाह रिजल्ट 0-0 छड़ा 2 या 3 पास उस्ताद के माशाअल्लाह वरी मुबारकबाद चवंदो नी तव्हांखे मुबारक हुजे तव्हांजे स्कूल में 3 शागिर्द पास थिया हा वाह ॻाल्हायो न तव्हां हे अकुल दी माना उस्ताद के शाबाश न चवंदा त हराम जी पगार का उस्ताद खाए न पढ़ाई नहीं पूरा 12 जो कम से ये चवंदो जे तव्हांजे पुराणे सखर जे स्कूल प्राइमरी जे 800 शागिर्दनि में सब फेल वजन 3 पास थियन त तव्हां उस्ताद के मयार ॾींदो और इमामुल अंबिया से जा 1.25 लाख शागिर्द उन में सब फ्री वजन छड़ो 3 बचन त को काले वजन को काले अल्लाह को दुआ तो कि अल्लाह ताला शला उन दोस्तन के समझ अता फरमाए वो सिंधी में जना त दुफा दे बदू को नहणो कुछ अल्लाह अकुल ॾिनो थो कुछ अकुल ॾिनो अल्लाह ताला हिन कुरान मजीद में फरमायो थोड़ो तवज्जो अल्लाह से फरमाया कि मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुजदन यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़ालिक अखरज शतअहु फाज़रहु फस्तगलद फस्तवा अला सुक़िही युजिबु ज़ुर्रा लियगीज़ बिहिमुल कुफ़ार ये कुरान पाक पढ़ो अल्लाह ताला फरमाए तो मोहम्मद करीम जो मिसाल मोहम्मद अल्लाह जो रसूल मोहम्मद के जेकी मां पोख ॾिनी अथमि उन सहाबा जो मिसाल अल्लाह कुरान में थो चए त उन जो मिसाल पोख वांगुरु कियां जो कुड़मी वञी पोख में दाणा छटे आयो कुछ ॾींहंनि खां पोइ जो वञे त कुड़मीअ खे पाण खे हैरत थिए त मुंहिंजी पोख हेॾी भली थी आहे उहो अजब में पइजी वञे ऐं पोइ काफ़र खे साड़ थी मोहम्मद करीम जी पोख अहिड़ी आहे पोइ उहा पोख 3 सालनि खे चइबी सवाल खां 3 2 साल के बाद नबी से को सब फ्री में अचड़ा वही 3 बचा अफसोस उन मानन जी अकुल के अल्लाह को दुआ तो कि अल्लाह ताला शरण उनके समझ अता फरमाए अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम तो के जेकी मां जमात साहबा जी दुनिया इनन जो मां इम्तिहान वरतो ताजे स्कूल जो तो ॿियो प्रिंसिपल को वॾो इम्तिहान वठंदो उन में खतरो थी सके तो रब तो फरमाए तो मोहम्मद करीम तो के मां जमात जेकी साहबा जी ॾिनी कम इन्हनि जो इम्तिहान वठी पोइ पास करे तोखे ॾिना अथव अल्लाह पास करे मोहम्मद करीम जा शागिर्द बणाए तूं उन्हनि ते एतिराज़ करे कुछ भंग जो पिल को शायद घणो पी वेठो आहे अल्लाह को दुआ ताला ताला समझ अता फरमाए थोड़ो तवज्जो कयो हयाती अथव मरण खां पोइ फ़ाइदो न थींदो अॼु सोचण जो ॾींहुं आहे अल्लाह को दुआ तो कि अल्लाह ताला सभिनी खे समझ अता फरमाए शाइर इस्लाम छा चयो छा चई के 8 9 10 खां पोइ
सब हे त अल्लाह इम्तिहान वठी नबी संगे जमात दी पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सादा फरमाए पाण फरमाए त फबिआई है मेहतदे मुंजा जे साहबा तो जे कढ लगंदो हिदायत ते वेंदो नबी हिदायत जो सर्टिफिकेट दी तू उन के रद्द कर पांजे अकुल जो कुछ इस्लाह कर अल्लाह को दुआ अल्लाह ताला समझता फरमाए कि 8 9 10 का कोई सवाल खताई सब मुंजा रहबर मुझे सिर जा साईं सब मुंजा रहबर मुझे सिर जा साईं सब नौकर उन जो मां मुंजा सरदार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो ऐं आ भलो चोथो पंजों छहों सतों सभई सरदार सहाबा दिलदार सहाबा जबलन जेदा कुर्ब उन्हनि ते परवर जा जबलन जेदा कुर्ब उन्हनि ते परवर जा कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा केॾा भलारा भाग में निर्वार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथो पंजों छहों सतों सभई सरदार सहाबा दिलदार सहाबा आहे मोहम्मद पाक मिठो गुल बुलबुल हो आहे मोहम्मद पाक मिठो गुल बुलबुल हो नूर नबी जा श्वा ऐं हक़ जा मशाल हो नूर नबी जा श्वा ऐं हक़ जा मशाल हो गूंजन था ज़िक्र खैर सां चोधार सहाबा दिलदार सहाबा पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथो पंजों छहों सतों सभई सरदार सहाबा दिलदार सहाबा